लाड़काणे जी सुञाणप अतातुर्क टावर, पाकिस्तान ऐं तुर्की जे लाज़वाल दोस्ती जी तारीख़। सिंध जे तारीख़ी शहर लाड़काणे जे दिल में बाकरानी रोड ते सरबुलंद बीठल अतातुर्क टावर रुगो कंक्रीट ऐं पत्थर सां जुड़ियल हिकु तामीर न आहे, पर पाकिस्तान ऐं तुर्की जे विच में एहतराम, सकाफ़ती वेझड़ाइप ऐं लाज़वाल दोस्ती जी ज़िंदा अलामत आहे। ही यादगार लाड़काणे जी तारीख़ी सुञाणप, जदीद तर्ज़ तामीर ऐं ॿिनि ॿाहिरि मुल्कनि जे मज़बूत लाॻापनि जो ख़ूबसूरत इस्तारो बणिजी चुको आहे। अतातुर्क टावर जी तामीर जो ख़्याल पाकिस्तान ऐं तुर्की जे दोस्ताणनि लाॻापनि खे उजागर करण लाइ पेश कयो वियो। ही मुनफरिद यादगार 1973 में जमहूरिया तुर्की जे क़याम जी 50हीं सालगिरह जे मौक़े ते तामीर कई वई, जेका ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती जी तारीख़ में हिकु अहम संग मील तौर ॾिठी वञे थी। हिन यादगार जो इफ्तिताह 30 नवंबर 1973 ते पाकिस्तान जे उन वक़्त जे वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं तुर्की जे उन वक़्त जे परॾेही वज़ीर इल्हान ओस्तरा गॾिजी कयो। इफ्तिताही तक़रीब में ॿिन्ही मुल्कनि जे सफ़ारती नुमाइंदनि, सियासी अॻवाननि, समाजी शख़्सियतनि ऐं शहरिन वॾियंग में शिरकत कई, जंहिं पाकिस्तान ऐं तुर्की जे वेझनि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण जो वाज़े पैग़ाम ॾिनो। उन मौक़े ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पंहिंजे ख़िताब में चयो त हू नंढपिण खां ई जदीद तुर्की जे बानी मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी शख़्सियत, क़यादत ऐं क़ौमी सुधारनि खां मुतासिर रहियो आहे, जॾहिं त हुन यादगार खे पाकिस्तान जे अवाम पारां अतातुर्क सां मुहबत, एहतराम ऐं अक़ीदत जो इज़हार करार ॾिनो। क़ाइद आम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पाकिस्तान ऐं तुर्की जे लाज़वाल दोस्ती जी हिकु अलामत बणियल जेका अतातुर्क टावर आहे, जेको 30 नवंबर 1973 ते यादगार ठाही वई, यकीनन इहा असांजे लाइ बाइसे फ़ख्र ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि आहे, छो त जेको उन टावर में जेके 2 मीनार रखिया विया, टावर ॾिना विया आहिनि, त उहे तुर्की ऐं पाकिस्तान जी जमहूरी जेका सोच हुई ऐं उन में जेका दोस्ती जी अलामत खे ज़ाहिर करे पई। अतातुर्क टावर आहे जेको उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तामीर करायो हुयो, मुस्तफ़ा कमाल जेको प्रेसिडेंट हुयो उन जी यादगार में, छो त उनजो फ़ैन हुयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिबु, जेको असां स्टोरी पढ़ी आहे। ऐं अतातुर्क टावर वॾो हिकिड़ो ख़ूबसूरत हुयो, असां बचपन खां वठी उनखे ॾिसंदा आया आहियूं ऐं तमामु उनजे चौधारियूं हिकिड़ी गिर लॻल हूंदी, सावक हूंदी, बाग नड़ो ठहियलु हूंदोसि ऐं फुटपाथ हूंदी, उहे सभु शयूं हिन वक़्तु ख़तमु थी वियूं आहिनि। इहो तुर्की ऐं पाकिस्तान जी हिकिड़ी गिफ्ट तौरु रखियो वियो, हिकिड़ो सिंबल आहे ऐं लाड़काणे जूं कुझु अहिड़ा सिंबल्स आहिनि जेके लाड़काणे जी पहचान आहिनि। ऐं शुरू खां ई जॾहिं उन्हनि जी कंहिं पोस्ट या किथे बि ईंदो आहे त इंसान सॼी सिंध में या पाकिस्तान में सम्झी वेंदा आहिनि त लाड़काणे सिटी आहे। तुर्की जे नुमाइंदे बि अतातुर्क टावर खे तुर्की खां ॿाहिरि अतातुर्क जे अहम यादगारुनि मां हिकु करार ॾींदे ॿिन्ही मुल्कनि जी तारीख़ी दोस्ती खे आलमी सतह ते हिकु मुनफरिद मिसाल करार ॾिनो। अतातुर्क टावर पंहिंजे जदीद ऐं मुनफरिद आर्किटेक्चरल डिज़ाइन सबबि लाड़काणे जे ॿियनि इमारतुनि खां मुकमल तौर मुख़्तलिफ़ नज़र अचे थो। तक़रीबन 25 मीटर ऊचो ही टावर 2 बुलंद ढांचनि ते ॿधल आहे, जेके रामती तौर पाकिस्तान ऐं तुर्की जी मज़बूत दोस्ती, गॾियल एहतराम ऐं दाइमी भाइपे जी नुमाइंदगी कनि था। हिन यादगार खे आम तौर अतातुर्क ट्विन टावर्स जे नाले सां बि सुञातो वञे थो, जॾहिं त बाकरानी रोड ते वाक़िअ हुजण सबबि केतिरा ई मक़ामी माण्हू उनखे बाकरानी टावर बि चवनि था। टावर जेको बि थियल आहे त उन जे सिक महबत में भुट्टे साहिबु ठारायो, जेको बाकरानो टावर बि सॾिबो आहे त पर हिते स्टैंड बि हुयो, स्टैंड जे नाले सां बि सॾिबो हुए। असुलु जेके भुट्टे साहिबु हे ठारायो हो, उन जे सिक महबत जे करे ठारायईं, उहो सदर हो तुर्क जो कमाल मुस्तफ़ा। टावर जे बुनियादी हिस्से में अछो संग मरमर इस्तेमाल कयो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ मालूमाती तख़्तियुनि ते अतातुर्क जा कॉल तुर्की ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि में, जॾहिं त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा ख़्याल सिंधी ऐं उर्दू ॿोली में लिखियल आहिनि, जेके हिन यादगार जी तारीख़ी अहमियत खे वधीक नुमायां कनि था। हिन वक़्तु बि उन ते जेका तुर्की ऐं इंग्लिश में मुख़्तलिफ़ जेके कुझु चिटसाली थियल आहे, लिखियलु आहे, उहा बि उन जी अलामत आहे। ऐं ख़ासि तौर ते जंहिं वक़्तु ही टावर ठहियो त उन वक़्तु लाड़काणे मंझि हिकु उहा यादगार साबित थी, जो लाड़काणो ॾूरां ॾूरां इलाइक़े जॾहिं माण्हू अचनि पिया ऐं हिन टावर खे ॾिसनि पिया त इहो अहसासु थिए पियो त छा त लाड़काणो आहे। हीअ यादगार सिर्फ़ तस्वीरूं कढाइण जी जॻह न, पर पाकिस्तान ऐं तुर्की जी तारीख़ी लाॻापनि खे सम्झण ऐं अतातुर्क जी ज़िंदगी बाबति ॼाण हासिल करण जो बि अहम मर्कज़ रहियो आहे। अतातुर्क टावर लाड़काणे जी रुगो हिकु तामीराती शाहकार जो नालो नाहे,
पर पाकिस्तान ऐं तुर्की जे लाज़वाल दोस्ती बाहिमी एतमाद, तारीख़ी एहतराम ऐं गॾियल सक़ाफ़ती विरसे जो रोशन बाब आहे। अॼु जॾहिं बि को मेहमान लाड़काणे में दाख़िल थिए थो त सभ खां पहिरीं संदसि नज़र हिन बुलंद ऐं बावकार यादगार ते पवे थी, जेको ख़ामोशी सां ॿिनि ब्रादर मुल्कनि जी दोस्ती, अमन, तरक्की ऐं तारीख़ी तालुकात जी दास्तान बयानु कंदो नज़र अचे थो।